जी बिल्कुल गोठ यूसुफ खोसो मिस्री खोसो समेत बेन केतरनि गोठन के मुस्तकिल रस्तो न ॾियण ख़िलाफ़ सिंध यूनिवर्सिटी इंतजामिया ख़िलाफ़ सो रहवासियुनि एहतजाजी मुज़ाहिरो करे मेन इंडस हाईवे बंद करे छॾियो आहे। एहतजाज में ॿार सो औरतूं ऐं मर्द वरी अंग में मौजूद आहिनि जेके इंतजामिया ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी करे रहिया आहिनि। इन हवाले सां मौजूद जेके हिते रहवासी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। इन्हनि जो छा मुतालबो आहे? मथे ॿिया कई क़दीमी ॻोठ आहिनि जिन खे मिसमार करण ऐं उन्हनि खे रोज़ प्रेशराइज़ करण त मां ॻोठ ख़ाली कयो सुभाणे बिल असां हिन में माण्हू बि मुआइनो वीचारा अटैक पिया आहिनि माण्हुनि खे। असांजो तारीख़ी रस्तो आहे सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया उहा रस्तो कल्ह बंदि कराई ज़बरदस्ती बदमाशी पुलिस फोर्स खे रेंजर्स खे घुराए रस्तो असांजो बंदि कयो। लिहाज़ा असांजो मुतालबो आहे त असांखे रस्तो बहाल कयो वञे। रस्तो क़दीमी बहाल कयो वञे। हिननि दादागिरी करे असांजो रस्तो बंदि कयो आहे। पहिरियों 10-15 ॾींहं असां धरणो आयोसीं अॻु में सिंध यूनिवर्सिटी वारनि जे ख़िलाफ़ ऐं लम्स वारा ॿिन्हिनि जे ख़िलाफ़। पोइ असांजो रस्तो लम्स वारनि बहाल करे ॾिनो, पाण टोड़े ॾिनऊं, चयो तव्हां कमु करायो, असांजो रस्तो क्लियर आहे। कोर्ट जो रस्तो खपे, असां परेशान आहियूं। बिजली खपे, गैस खपे, पाणी खपे, असांखे को सहूलियत न आहे। असांखे यूनिवर्सिटी वारे वीसी साहब रस्तो बंदि कराए छॾियो आहे। एॾी आवाम दग बंदि कनि था, असांखे ॾाढी तकलीफ़ आहे। रस्तो खपे, असां ग़रीब मिसकिन आवाम रस्तो ॾिनऊं वरी असांजो बंदि करे छॾियो, असां काॾे वञूं? जी बिल्कुल हिते मौजूद जेके ॻोठाणा आहिनि इन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी संदन चवणु आहे त असांजा ॻोठ क़दीमी आहिनि। सिंध यूनिवर्सिटी जो जेको स्टेट जो ऑफिसर आहे रफ़ीक बिरोही उहो करोड़ रुपया रिश्वत तलब करे रहियो आहे। उहा न ॾियण सो उन बाबति न ॾियण ते इंतकामी कार्रवाई तहत मुस्तकिल रस्तो लम्स यूनिवर्सिटी तरफ़ां ॾिनो वियो उनखे बंदि कराइण जी साज़िश कई वई आहे। हीअ हिन वक़्तु एहतजाज करे रहिया आहिनि। हिन मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द ॻोठनि खे मुस्तकिल रस्तो ॾेई ॻोठाणनि में जेका पखड़ियल बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में एहतजाज हिन वक़्तु हले पियो इहो जारी सारी रहंदो। कैमरामैन फिरोज़ बलोच सां गॾु मीर मुर्तज़ा नोआणी, सिंध टीवी न्यूज़।